बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़। घोटकी क्राइम सिंध अब्दुल ख़ालिक कोराई। घोटकी वेझो रस्ते जी ॻाल्हि तां वसीर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ख़बर मूजिब घोटकी वेझो ए सेक्शन थाणे जी हद ॻोठ पुनू वसीर में रस्ते जी ॻाल्हि तां वसीर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान डेठियूं लॻण जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में फंक्शनल लीग जे अॻवान ज़ाकिर अली वसीर जो मामो ऐं चाचो रसूल बख्श वसीर, अली शेर वसीर ज़ख़्मी थी पिया, जिन खे वारिसनि पारां इस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन मौक़े ते ज़ख़्मियुनि जे वारिसनि फंक्शनल लीग अॻवान ज़ाकिर अली, अली शेर, रसूल बख्श ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त रस्ते जी ॻाल्हि तां बासर अली खान, इनायत अली, अली मर्दान, आगा शाही ऐं ॿियनि हमलो करे असांजे ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे। हिननि चयो त ॼाणायल बासरनि जे असांजे ॻोठ जो रस्तो बि पटे छॾियो आहे ऐं असांजी अचु वञ में बि रुकावटूं विझी रस्तो बंदि कयो वियो आहे, जंहिं करे असां न मस्जिद में वञी सघूं था, न ई असांजा ॿार स्कूल वञी सघनि था। एहतजाज कंदड़ SSP घोटकी समेत ॿियनि वसवारनि खां नोटिस वठी इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरुनि जे लाइ मां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।